इंसान ज़ात सां मुहब्बत कंदड़ ऐं हिन टेक्नोलॉजी जे दौर में जिते हर माण्हू मसरूफ़ तरीन रहे थो ऐं मोबाइल जे दौर में वरी मुहब्बत जी ॼार में फासी धुबड़ में किरंदड़ न्याणियूं नाकामी ऐं छुड़बागी सबबि उहे कंहिंजे दोखे में अची गुनाह तरफ़ वधी वञनि थियूं। जॾहिं त किथे वरी गुरबत सबबि इंसान पंहिंजे बचनि खे विकिरो कनि था या पेट न पालण सबबि ख़ुदकुशियूं करण ते मजबूर बणिजी वञनि था। पर हिन ॾुखे दौर में हिकु माउ जो दर्द सम्झंदड़ बि औरतूं आहिनि जेके ख़ामोश आहिनि ऐं विसारियल ख़्वाब यतीम ॿारनि जी ख़िदमत कंदड़ ज़ुलेखा फलाही इदारे जी चेयरपर्सन रज़िया सहतो जहिड़ियूं बहादुर न्याणियूं पंहिंजी ज़िंदगी वक़्फ़ करे ऐं यतीम बेसहारा ॿारनि खे पंहिंजी झोली में खणी मरहूम अब्दुल सत्तार ईदी जियां पालना करे रहियूं आहे। ऐं हीअ ज़ुलेखा फलाही वारो कमु जेको बेयारो मददगार बणियल ख़ुदा तर्स माण्हुनि जी मदद सां ॿारनि खे क़ुर पाक जी तालीम ऐं दर्सी इल्म ॾियारे खाद खुराक कपिड़ा ऐं बेसहारा ॿार जवान थी वञण जी सूरत में शादियूं बि धामधूम सां कराए थी। जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं टंडे मोहम्मद खान में हिकु फलाही इदारो आहे ज़ुलेखा फाउंडेशन जे नाले सां, जेका चेयरपर्सन आहे रज़िया सहतो आहे। उहा जेको आहे सो हिते 20 खां 25 ॿार जेके आहिनि मासूम जिन खे वालिदेन छॾे वञनि था मुख़्तलिफ़ हंधनि ते, उहा जेको आहे पाण वटि तरसाए थी। उन खां अलावा बेवाऊं बि हिते काफ़ी जेके कुराड़ियूं आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हिन तंग गली में जेको आहे सो ही रज़िया चेयरमैन जे पर्सन जेका आहे चेयरपर्सन, उन जेको आहे सो ही घर आहे। हिन पंहिंजे जेको आहे सो हिन तंग गलियुनि में जिते तव्हांखे असां ॾेखारींदासीं त रुॻो पाणी आहे ऐं बरसाति में जेको आहे सो घिटियूं तंग थी वञनि थियूं अचण वञण लाइ। इन हवाले सां अचो त तव्हांखे कुझु रज़िया चेयरपर्सन जेका आहे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त इन बाबति उन्हनि जो छा चवणु आहे। जेके ॿार यतीम हू पाले रही आहे, कहिड़ी सूरत में हू पाले रही आहे, किथां हुनखे फंड मिली रहियो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। उन खां अलावा असांजा हिते जेको आहे सो काफ़ी अदाकार दोस्त पहुता आहिनि टंडे मोहम्मद खान में। उन खां अलावा सोशल वर्कर बि हिते मौजूदु आहिनि, उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। दादू खां कुझु आया आहिनि, कुझु मोरे खां आया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि ट्रस्ट जे बारे में जेको ॾिठो आहे उन्हनि जो छा चवणु आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। ज़ुलेखा फाउंडेशन जे नाले अम्मा जे नाले सां ही कमु पहिरीं मुंहिंजी अम्मा कई हो। ज़ुलेखा जंहिंजो इंतकाल थी वियो 3-4 साल थिया आहिनि। हिकिड़ो ॿारु ॾिठईं जेको कुतनि पे खाधो। मुंहिंजी अम्मा कोशिशि कई त हुन ॿार खे बचायां, पर उहो ॿारु खाई छॾियो। वरी ॿियो दफ़ो बि अम्मा खे ईअं ई थियो त हिकिड़ी नंढड़ी छोकिरी किचिरे में केरु उछले वियो। पोइ अम्मा जेको सो नंढड़ीअ खणी आए, उहा नंढड़ी हींअर माशाल्लाह 25 सालनि जी आहे। ऐं पोइ अम्मा जी सोच हुई त अम्मा चयो छो न इहो यतीम ॿार आऊं ई संभालियां, जेके मारिया वञनि था या किचिरे ढेर में उछलिया वञनि था या उन्हनि खे नाजाइज़ किराले उछलियो थो वञे। पोइ मुंहिंजी अम्मा हिकिड़ो ऐलान कयो ऐं अम्मा चयो त ही ॿारु मारियो न, उछलियो न, असांखे ॾियो, असां पालियूं था। ही कमु तंहिं टाइम में 5-6 ॿार हुया। ईअं असांखे को दरवाज़े तां मिलियो, को किचिरे तां, ऐं अम्मा ऐलान कयो। पोइ को हॉस्पिटल में ईअं कंदे कंदे अल्हम्दुलिल्लाह जेके कोर्ट जे तरफ़ां मूं वटि रजिस्टर थी ॿार आया आहिनि जिन को वाली वारिस कोन्हे, उहे त ॿार 15 आहिनि। ऐं उन खां अलावा ॿिया माइट ॿार छोकिरियूं मूं वटि छॾे विया आहिनि। जेके ॿई शादी कई हुआ नथा संभाले सघनि, या को अफोर्ड नथो करे सघे, उहे न्याणी मूं वटि छॾे वयूं आहिनि। ऐं भई मुंहिंजी ज़िंदगी जो बि हिकिड़ो इहो ख़्वाबु हुयो त आऊं हिन ॿारनि खे पालिया संभालिया। मुंहिंजी अम्मा वफ़ात करे वई, उनजो मिशन हुयो ऐं अम्मा जो मिशन आऊं जारी रखियो। त हिननि ॿारनि में हिकिड़ी नंढड़ी माज़ूर ऐं निदा जेका हींअर 22 सालनि जी आहे, जेका न हली थी सघे, न खाई थी सघे, न वेही थी सघे, उहा मस्तानी आहे। उन खां सवाइ बेवा औरतुनि लाइ बि मसीहा बणिजी उन्हनि जी खाद खुराक वग़ैरह जो ख़्यालु रखे थी। टंडो मोहम्मद खान में पंहिंजी अमड़ ज़ुलेखा जे नाले सां फलाही कमु करे थी, जेका बेसहारा यतीम ऐं लावारिस ॿारनि जे परघोड़ लाइ पंहिंजूं घड़ियूं बेज़ुबान वजूदनि लाइ माउ जो सायो बणियल आहे ऐं अॼु हू पाण ई बेसहारो ऐं लावारिस बणिजी चुकी आहे। पहिरीं त मूंखे कोई ख़ुशी थींदी आहे जो त अलाह साईं हिन कम जे लाइक़ु मूंखे सम्झो ऐं अहिड़ा गुलनि जहिड़ा ॿार अलाह साईं मुंहिंजी झोली में ॾिना, जो मुंहिंजी ज़िंदगी में को नेकी जो कमु अलाह साईं मूंखां वठायो। हर को माण्हू पंहिंजे लाइ त जिए थो, पर जीअण जो मक़सदु ज़िंदगी में मज़ो तॾहिं त अचो ॿिए कंहिंजे लाइ जिए।
भई दुख उन ॻाल्हि जो थो थिए, उन्हनि औरतुनि ते थो थिए। हिकिड़ो त तव्हां गुनाह कयो थियूं ऐं ॿिया पंहिंजे गुनाह उछलंदा आहिनि की उन्हनि मासूमनि खे सज़ा थी ॾिए। चलो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मूं वटि त ॿार ज़िंदा अची था वञनि, उहा ख़ुशी थिए थी त ही मालिक मुंहिंजे हवाले कयो, मूंखे मिलियो, आउं हुनजी माउ पीउ थी वियसि। पर काफ़ी टंडो मोहम्मद खान में अहिड़ा हज़ारे तव्हां केस ॾिसंदा जेको कुता खाईंदा आहिनि ऐं गटरनि में उछलिया वेंदा आहिनि। असांजे ख़ासि तौर ते टंडो मोहम्मद खान शहर में न वॾो ज़ुल्म आहे ॿारनि सां थिए थो, निंदनि सां। मूंखे फ़ख़्रु आहे मुंहिंजे ख़ुदा अलाह साईं जो मूंखे लाइक़ सम्झो ऐं हिननि ॿारनि जी आउं ख़िदमत कयां बि, बल्कि आउं हुननि जी माउ बि आहियां, हिननि जो पीउ बि आहियां। हिननि जा सभु रिश्ता ॿारनि जा मूंसां ई आहिनि। माइरुनि ते त मूंखे हैरत आहे जेको 9 महीना पेट में रखी पोइ उछलियो थी वञनि, पर वरी बि मुंहिंजे ख़ुदा जो शुक्र थी कयां जो उहे मुंहिंजे हवाले थियनि था, उन्हनि जी आउं ज़िंदगी बचाइण जी कोशिशि कयां थी। बल्कि चवंदा आहिनि हिकिड़े ॿार जी ज़िंदगी बचाइण बि वॾो सवाबु आहे। अल्हम्दुलिल्लाह, मूं वटि त वरी बि 22 ॿार आहिनि जंहिंजूं मूं ज़िंदगियूं बचायूं आहिनि, जिन जी ख़िदमत कयां पई। ऐं आउं मीडिया जे ज़रिए उन्हनि माण्हुनि खे चवंदुसि त अहिड़ो ज़ुल्म न कयो, उहो पाप न कयो जंहिंजे करे उहे मासूम गुलनि जूं जानूं ज़ाया थी वञनि ऐं उन्हनि खे उछलियो वञे। ऐं मुंहिंजो न वैसे मुंहिंजो त इदारो आहे ज़ुलेखा फाउंडेशन टंडो मोहम्मद खान में, ॼातल सुञातल आहे। ऐं इहे ॿार अगरि मुंहिंजे हवाले कया वञनि त आउं उन्हनि ॿारनि खे बचाए वठंदुसि। मारिया मारिया अदी ते तव्हांखे ख़ुशी थिए थी, अमड़ तव्हांखे प्यार ॾिए थी? जी केतिरो प्यार ॾींदी आहे? हाँ हाँ, जाम पढ़ंदा आहियो? हाँ कहिड़े क्लास? 1 भला हिते खाद खुराक मानी मिलंदी आहे टाइम ते? हाँ हाँ, अदी रज़िया तव्हां सां प्यार कंदी आहे? हाँ केतिरो प्यार कंदी आहे? जाम सर जाम कंदी आहे। असां ख़ुशी ॾिए थी जेको अगरि प्यार जाम थी करे ऐं असां पढ़ाई लिखाई थी पढ़ाई बि थी त ख़ुशी थिए थी, अमड़ जेतिरो प्यार मिले थो? हाँ, यस ॿुधायो न। ख़ुशी थिए थी ऐं प्यार जाम थी करे। अच्छा, पंहिंजे घर में रहियल आहियो ॼण? यस हाँ हाँ, कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? 2 में पढ़ंदा आहियो? कुझु यादि आहे ॿुधाईंदो? अच्छा पोइम याद आ? हाँ ॿुधायो। एक मोटा हाथी घूम के चला, मकड़ी की जाली में जाके वो फंसा, जाल को देखा देख के डरा, दूसरे हाथी को इशारे से इधर आ इधर आ इधर आ, 2 मोटे हाथी घूम के चले, मकड़ी की जाली में जाके वो फंसे। बाबा नालो छा आहे? दिलकश। हाँ, दिलकश। दिलकश, माशाल्लाह। कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो? 2 क्लास में। 2 क्लास में? अच्छा, हिते भला अम्मी जेतिरो प्यार मिले थो? केतिरो प्यार कंदी आहे अदी रज़िया? जाम प्यार कंदी आहे। जाम प्यार कंदी आहे। अच्छा, भला बानी सही चवंदी आहे, जेॾीमहिल गुरू ओॾीमहिल ॾींदी आहे। हाँ, कपिड़ा लटा भला उहे जाम असां अलमारी में पिया आहिनि। अच्छा, अबू जी कमी महसूस थींदी आहे या अम्मी जी? कंहिंजी बि कोन थींदी आहे। पंहिंजी बि कोन थींदी आहे? अदी रज़िया जी बि न? हुनजी थींदी आहे? अच्छा, केतिरी ख़ुशी महसूस था कयो हिन घर में रही? हाणे तव्हांखे सुठो घर थी ठाराए ॾिनो? असां जाम ख़ुशि आहिनि घर में। अच्छा, ॿी का तकलीफ़ आहे भला हिते? कुझु बि कोन्हे? न। भला तव्हांखे छा खपे? जेकॾहिं कंहिं खां वठिजे त छा खपे तव्हांखे? कुझु बि न। कुझु बि न? खाली जीजी जो प्यार खपे असांखे। हाँ, खाली जीजी जो प्यार खपे असांखे। असां टंडे मोहम्मद खान वारा वॾा ख़ुशनसीब आहियूं जिते अहिड़े क़िस्म जो जेको आहे माना ठहियल आहे वेलफेयर जेको सोशल, ऐं जेके नंढे मासूम ॿार जेके टंडे मोहम्मद खान में महिननि जे अंदरि अलाए केतिरा किचरनि में फटी करे वेंदा हुआ या जानवरनि जे हवाले करे वेंदा, त उन्हनि खे ॾिसंदे पुफी ज़ुलेखा जेका माना इन शइ जो बुनियादु विधो ऐं जेके भेंड जा वॾी तकलीफ़ुनि सां घरनि में कमकार करे इन ॿारनि जी परवरिश कई, त अलहमदुल्ला जेके उन्हनि खे कुझु सोशल माण्हू जेके हेल्प कनि था, माशाल्लाह हींअर 20-25 ॿारनि जी हिते जेकी परवरिश थिए थी, उन परवरिश बि मां वांगुरु हिकिड़ो असां पंहिंजे घरनि में जेके 3-4 ॿार थियनि था त परेशान थियो वञूं घर में रांदि आहियो, ऐं मसाला हेतिरे ॿारनि जी परवरिश करे थी मां वांगुरु, ऐं बिल्कुलु कंहिं शइ जी कमी महसूस न थी थिए। मां त हिते आयुसि न जेॾी महिल तव्हां ॿारनि खां इंटरव्यू पिया कयो न, त मूंखे ख़ुदि ॻोढ़ा अची विया अखियुनि में, ऐं नंढड़ी पई चवे त असांखे केर बि यादि न ईंदो आहे, असांखे बाबा बि यादि न ईंदो आहे, असांखे एॾो कुर्ब मिलंदो आहे। तव्हां पुछो त जेका हिते आहे संभालींदड़ उहा बि यादि न ईंदी आहे, चवंदा उहा ई असांखे कुर्ब ॾींदी आहे, उहा ई यादि असांखे, ॿियो इन करे केर बि यादि न ईंदो आहे। त मूंखे पंहिंजे मुंहुं बीठो होसि त मूंखे अखियुनि मां ॻोढ़ा पिया अचनि, ऐं हींअर बि तव्हां मूंखे रिकॉर्ड था कयो, इहे ॻोढ़ा गिल्सरीन वारा न आहिनि,
पर इहो ओरिजिनल ॻोढ़ा आहिनि ऐं हक़ीक़त आहे। मूंखे चवंदा आहिनि त तव्हांखे छा हूंदो आहे जो तव्हां ओरिजिनल रोई ॾींदा आहियो, त मूंखे ॾुख आहिनि, मां ॾुखारो आहियां। मां हिते मंज़र जो ॾिठो न त मूंखे यादि अची वियो हिननि जो कुर्ब, हिननि जो प्यार ॿारनि सां, न्याणियुनि सां। मां बि ॿिनि न्याणियुनि जो पीउ आहियां। मां हिते जो न्याणियुनि सां मोहबत, मां पंहिंजे न्याणियुनि खे पुटु सम्झंदो आहियां ऐं मां हुननि खे चवंदो बि आहियां त बाबा तव्हां मुंहिंजा पुट आहियो। हिकिड़ी मुंहिंजी वॾी न्याणी आहे अलीज़ा, उनखे चवंदो आहियां अज़न, माना मुंहिंजो पुटु अज़न। ॿी आहे उमे फिज़ा, उनखे चवंदो आहियां फिज़न। इहे नाला ॾिजो आहे मूंखे, एॾो उहे कुर्ब ॾींदियूं आहिनि। मां जीअं ऑफिस मां ईंदो आहियां न त हिकिड़ी मुंहिंजी चैंपल खणंदी आहे छोकिरी, ऐं ॿी अहिड़ी पाणी जले बीठी हूंदी आहे त बाबा पाणी पी। मुंहिंजे लाइ उहे सभु कुझु आहिनि। मुंहिंजूं न्याणियूं मुंहिंजा पुट आहिनि। 9 महीना जेके पेट में पाले किचरनि जे ढेर ते उछलाए था वञनि, उन्हनि खे मां छा चवंदुसि? उन्हनि खे इहो चवंदुसि त हीउ जेको 9 महीननि वारो सिलसिलो आहे न, इहो ई सिलसिलो माउ जे पेरनि हेठां जन्नत पैदा कंदो आहे। ऐं उहा जन्नत असां इस्लाम लाइ अज़ीम आहे। असांखे कोशिशि थियणु खपे, त कोशिशि करणु खपे त माउ जी इज़त वांगुरु उनखे ईअं फिटी करे न वञूं, उन्हनि खे पंहिंजे गले सां लॻायूं ऐं ॿार खे कुर्बू ॾियूं। ऐं इहो अमल जेको आहे न त ॿार जेको आहे पैदा करे ऐं छॾे ॾियण ऐं उछलाए वञनि, इहो त तोहीन आहे, इस्लाम जी तोहीन आहे, असांजे मज़हब जी तोहीन आहे। तव्हां जेकॾहिं कयो था त भाई हक़ु कयो, ऐं इहे नाजाइज़ ॿार पैदा करे रोडनि ते उछलाए था वञो, इहो छा आहे? मां इहो सभिनी खे चवंदुसि जेके अहिड़े क़िस्म जा कनि था कम, मां इहो चवंदुसि त ख़ुदाया पाण ते रहम कयो। इहा सज़ा आहे, इहा असांजे इस्लाम में ई सज़ा आहे, इहो गुनाह आहे, ॾोहो आहे। मां इहो ई चवंदुसि। रज़िया सातो, जेका केतिरनि ई नंढड़नि मासूमनि लाइ उमेद जी आख़िरी किरण आहे ऐं सिंध हुकूमत पारां कंहिं बि चूंडियल नुमाइंदनि संदसि का वाहड़ न कई आहे, पर कामुरनि बि सभु कुझु ॾिसंदे बि सखणनि दिलासनि ऐं आसरनि संदनि जी मदद या तवजो खां महरूम रहे थी। इहा हक़ीक़त दर्दनाक आहे त जिते हज़ारे रुपयनि जा मनसूबा सिर्फ़ु कागज़नि में ई ठहनि था, उते रज़िया सातो जहिड़े हक़ीक़ी इंसानियत जी ख़िदमत कंदड़ इदारे खे सरकारी सतह ते को बि एतिराफ़ नथो मिले। पर मुआशिरे जे उन्हनि यतीम ॿारनि लाइ नई का ख़ासि स्कीम ऐं नई को राशन या तिबी सहूलतूं ऐं नई वरी कंहिं ॿारनि लाइ तालीमी आसरा ॾिना। बसि हर पासे ॿारनि जे चहिरनि मथां ख़ामोशी आहे, पर सिंध सरकार जे बेहिसी ऐं बेध्यानी वारी लहर छायल आहे। किथां थो तव्हांखे फंड मिले, कि केरु तव्हांजी सपोर्ट करे? अदा हिन महिल ताईं गवर्नमेंट मुंहिंजी का बि सपोर्ट कोन कई आहे। पहिरीं असां अब्बास बलोच कमिश्नर साहिबु आयो, DIG आयो ऐं उन्हनि चयो त असां तव्हांखे प्लाट ॾियूं था, घर ॾियूं था, पर यकीन कयो हिन महिल ताईं कंहिं ॿार लाइ कंहिं हुकूमत मूंखे फंड कोन ॾिनो आहे। मुंहिंजो भाउ रक्शो हलाईंदो हुयो ऐं मूं पंहिंजी सिलाई मशीन कई। को नेक बंदो बानो फ़रिश्तो अलाह साईं जे तरफ़ां आयो जंहिं मूंखे बिल्डिंग ठाराए ॾिनी। प्लाट असां किस्तनि ते वरितो हुयो ऐं कुझु प्लाट वारे मूंसां रियायत कई, उन थोरो घटि पैसा वरिता ऐं बल्कि हुकूमत मूंखे कुझु कोन ॾिनो हिन महिल ताईं। छा तव्हां मुतालबो कंदो भला गवर्नमेंट खां? मुंहिंजो मुतालबो आहे, हीअ ॾिसो हेतिरा सारा ॿार आहिनि, हिननि जो पढ़ाई आहे, स्कूल में पढ़ंदा, प्राइवेट स्कूल में सुठी तालीम ॾियां पई। हिननि ॿारनि जो मुआशिरे में हक़ आहे, हीअ ज़िंदगी गुज़ारण थी चाहिनि, इंजॉय करण था चाहिनि। मतिलबु इहो त न आहे जेका बसि यतीम आहिनि वॾा थी, बल्कि मुंहिंजी कोशिशि आहे त आउं हिननि खे पूरी तरह पूरा हक़ ॾियां। सिंध हुकूमत खे चवंदसि त मुंहिंजे घर में जेके ॿार लिखिया पढ़िया वेठा सिर्फ़ु नंढड़ा न आहिनि, उन्हनि वॾनि ॿारनि जवाननि खे मूं कॾहिं मीडिया ते छोकिरियुनि या छोकिरनि खे कोन वंदो आहे। मूंखे हिन महिल ताईं कंहिं सरकारी नौकिरी कोन मिली आहे। पहिरीं मूं पंहिंजी ज़िंदगी कोशिशि कई, मूंखे त कोन मिली, पर जेके यतीम खाने में ॿार लिखिया पढ़िया वेठा न, उन महिल कोन मिली। आउं चवंदसि त मुंहिंजे ॿारनि खे हिकिड़ो ॿियो नौकिरी जो ऑर्डर ॾियनि जो हू पंहिंजे पढ़ाई जो ख़र्चु पाण करे सघनि। हींअर जेके मुंहिंजा ॿार हैदराबाद में रहनि पिया, उते ॿारनि खे ट्यूशन पढ़ाइनि पिया, महिनत कनि पिया, पंहिंजो ख़र्चु पाण उते वीचारा कनि पिया। अच्छा, इहो ॿुधायो तव्हांजी शादी थियल? न, मूं शादी कोन कई आहे। छो?
बसि हिकिड़ी नंढड़ी मस्तानी निदा आहे मुंहिंजी ज़िंदगी में आई हुई, तॾहिं उहा हुई हिकिड़े 2 ॾींहंनि जी ॼावल हुई। उहा को दरवाज़े ते उछले वियो ऐं उन टाइम में मुंहिंजी मङणी थी वई, शादी बि जो तयारियूं हुयूं। पर अचानक जेको जिते मुंहिंजी शादी पे थी न, मूं चयो आऊं नंढड़ी खणी वञा न छॾियां, पर उन्हनि जा वाता में कुझु लफ़्ज़ अहिड़ा ॿुधा त हुननि चयो हीअ त अलाए किथे जो जरासीम जो गटर ऐं असांजे घर में अचे, असांजो घर जो माहौल ख़राबु थिए। पोइ बसि दिलि टुटी त ऐं शादी कोन कई। बसि मां ॿारनि जी माउ बणिजी वियसि। अलासी मूंखे अहिड़ा गुलनि जहिड़ा तोहफ़ा ॾिना, एतिरा ॿार ॾिनई। घणियूं अदड़ा घणा आहिनि या न्याणियूं घणियूं? 12 छोकिरियूं आहिनि, 8 छोकिरा आहिनि। 8 छोकिरा। उन जी खाध खुराक ॿारहं जो? हा बिल्कुलु असां कंदा आहियूं। ऐं वरी बि हिकिड़ो दफ़ो हुकूमत खे अपील कंदसि त महिरबानी करे इन्हनि यतीमनि जो बि हिन मुआशरे में हक़ आहे। जेकॾहिं हुननि वीचारनि जी पढ़ाई जो बंदोबस्तु थी वञे, हुननि पढ़ाई जो ख़र्च पाण बि कंदा जेके यूनिवर्सिटी में पढ़नि पिया, या उन्हनि मासूमनि मां कंहिं हिकिड़े ॿिनि खे नौकिरी जो ऑर्डर ॾेई विझनि न, तॾहिं मुंहिंजे लाइ उहो ई काफ़ी आहे। पर बदकिस्मती आहे त जंहिं ऐवान में मोज़िज़ ऐवान में असांजा चूंडियल नुमाइंदा वञी था वेहनि, जिन खे असां वोट ॾेई उते विहारियूं था, उन्हनि जी चांहि जो, उन्हनि जे बिस्केटनि जो जॾहिं बिल था ॿुधूं त उहो किरोड़नि में थो निकिरे। उहो सवनि में बि न आहे, हज़ारनि में बि न आहे, लखनि में बि न आहे, उहो किरोड़नि में थो निकिरे। त ख़ुदा रा ही तव्हांखे जेके मनसब मिलिया आहिनि, इन्हनि जी अॻियां वरी पुछा थींदी, आॾी पुछा थींदी ऐं उन जॻह ते थींदी जिथे का सिफारिश न हलंदी। त थोरो हिननि मौसूमनि ॾे बि हिकिड़ी नज़र फेरियो त टंडो मोहम्मद खान में ही ज़ुलेखा फाउंडेशन जो जेको इदारो आहे, उते उहे मौसूम ॿार था पलजनि जेके लावारिस हालत में या त कचरे जे ढेर ते उछलाया विया, या त कंहिं गलीअ में उछलाया विया। जीअं अदी रज़िया ॿुधायो त हिते काफ़ी सारा अहिड़ा मौसूम ॿार जिन खे जानवर खाई विया। पर इहा अलाह जी हिकिड़ी वॾी गनीमत आहे जो अहिड़ो नेकी जो कमु अदी जे हिसे में आयो, जो उहे इंसान, उहे मौसूम, उहे बचड़ा बचाए थी विझे। हिकिड़ो इंसान बचाइण मतिलबु पूरी इंसानियत खे बचाइण, पूरी इंसानियत खे बचाए थी अदी रज़िया। त तव्हां ते इहो फर्ज़ु आइद थिए थो त तव्हां अदीअ जा ॿांहा ॿेली थियो। जेकॾहिं तव्हांजा उहे बिस्केट, उहा चांहि, उन्हनि जो ख़र्चु जेकॾहिं थोरो घटि थियो ऐं उन मां उहो कुझु हिसो कढी तव्हां हिन फलाही इदारे खे ॾिनो, त मां सम्झां थो इन जहिड़ो को नेकी जो अमल कोन्हे। इन ई ग़फ़लत जे पस मंज़र में सिंध जे नाले वारे समाजी अॻवान सुधीर मीराली सिंधी ड्रामनि जी ख़ूबसूरत अदाकारी सां नालो ठाहींदड़ ज़ाहिद सिद्दीकी, ग़ुलाम दस्तगीर पंवर, आवाम खे खिलाइण वारो मज़ाया फ़नकार अब्दुल्ला मला ऐं टाइम न्यूज़ 7 जो रिपोर्टर मोहम्मद अशरफ अतार हिन भेण वटि पहुची न सिर्फ़ ॿारनि सां मुलाक़ात कई, पर चेयरपर्सन जे जज़्बाती ऐं इंसानी जिदोजहद खे भेटा बि पेश कई। बसि मां इहो चवंदुसि हितां जी गवर्नमेंट जेका आहे न, उहा बेहस थी वई आहे। जेके बि आहिनि अमल उहे ग़लति पिया थियनि। जेके इदारा आहिनि उन्हनि खे सपोर्ट कनि। ही जेके इन यतीम ॿार हिते पलजनि था, इन्हनि ते ख़र्चु थो थिए, इनखे लटो पट कपिड़ो सभु कुझु मिलंदो आहे, खाइण पीअण सभु कुझु मिलंदो आहे, उहो किथां ईंदो? तव्हां जेकॾहिं मदद कंदो, सरकारी इदारा मदद कंदा त ही इदारा बि हलंदा। त ख़ुदा मां इहो चवंदुसि त हिननि जी मदद कयो, सपोर्ट कयो, इहो बि सवाबु आहे। को आहे रहमान जे पासे, को आहे भॻवान जे पासे, मुंहिंजो सजदो उन्हीअ खे आहे जेको इंसान जे पासे। सभ खां पहिरियां त मां पंहिंजी हिन भेण खे सलाम पेश थो करियां, जो हिन अहिड़े दजाली दौर में जिथे घर जा भाती हिक ॿिए खां बेज़ार आहिनि, उते ही हिननि यतीम मौसूम ॿारनि खे जिन खे लावारिस हालत में उछलायो थो वञे, उन्हनि खे खणी ॻल लाहे ऐं सॻी माउ खां वधीक उन्हनि खे प्यार थी करे, उन्हनि जी पालना, उन्हनि जी परवरिश, अच्छा उन्हनि जी तालीम, उन्हनि खे क़ुर शरीफ़ जी तालीम अलॻि थी ॾिए, उन्हनि खे स्कूल जी तालीम अलॻि थी ॾिए, उन्हनि जे खाध खुराक जो वधि खां वधि ख़्यालु थी रखे। ऐं यकीन कयो मुंहिंजा लफ़्ज़ मूंखे साथ नथा ॾियनि, जो मां हिन इदारे में जॾहिं बि हिन बचड़नि खे ॾिसंदो आहियां त मुंहिंजा इमोशन्स थोरा ॿिया हूंदा आहिनि। छा मुतालबो कंदो अहिड़े ट्रस्ट जे बारे में जेको ॿारनि जो जेको फलाह थी सघे, तालीम जे हवाले सां, नौकरियुनि जे हवाले सां, छा चवंदो? असां इहो चवंदासीं पहिरीं हुकूमत खे जेको आहे इन ते नज़रसानी करणु खपे। इनखे 30 साल खां मथे थी चुका आहिनि, जेको वेलफेयर अहिड़ो पूरी सिंध में अहिड़ो अमल कोन्हे जहिड़ो टंडे मोहन खान में। हिन वेलफेयर में तव्हांखे नज़र में ईंदो जेके ॿारनि खे भाई करे घर वारी परवरिश जेकी मिले थी, पर हिते असां मतालबो इहो करियूं था सोशल वेलफेयर वारनि खे हिनखे फंड ॾियणु खपनि ऐं गवर्नमेंट हिनखे फंड ॾियणु खपनि, जीअं ॿारनि खे अञा बि सुठी परवरिश थी सघे, हिनखे तइलीम बहितर मिली सघे ऐं जेके ॿार जेके आहिनि उन शादियूं आहिनि या जेके पंहिंजी ज़िंदगी बची सघनि। छो वक़्तु पियो गुज़रे आहे, दुनिया जी का ख़बर कोन पए, सॼो ॾींहुं सुबुह शाम ॿारनि सां वक़्तु गुज़रे थो
ऐं ज़िंदगी गुज़रे बि सुठी इंजॉय ज़िंदगी बि थिए पई ऐं बल्कि हिकिड़ो माण्हू कंहिं शइ जो आदी हूंदी आहे हिकिड़ी माउ हूंदी आहे जीअं माउ खे औलाद आहे सभिनी खे कवर करणो आहे सभिनी खे संभालणो आहे मुंहिंजे लाइ सभु ॿार बराबरि हूंदा आहिनि ऐं बल्कि आउं तंग कोन थींदी आहियां। भला को अहिड़ो सदमो को दुख पहुतो हिन टोटल हिन पीरियड में माउ खां पोइ तव्हां कहिड़ो तव्हां अहिड़ो दर्द महसूसु कयो जो तव्हांखे दुख थियो हुजे त काश इहे न हुजे? ॾिसो मूं त ॿियनि जा यतीम ॿार पालिया पर आउं बि यतीम थी वियसि मूंखे अम्मा छॾे वई अम्मा जे वञण खां पोइ मूंखे ज़िंदगी में इलाही ॾुखियो ज़िंदगी गुज़ारणी पई कॾहिं कॾहिं मां सोचींदी हुयसि त हीअ ॿार आउं कीअं संभालींदुसि मुंहिंजी माउ पहिरीं त अम्मा हुई मूंखे त अम्मा छॾे वई उन खां पोइ के अहिड़ा रिश्तेदार आहिनि जिन मुंहिंजनि यतीमनि खे ठुकरायो ईअं चयूं त हाणे हिन मां असां फासिजी वियासीं असां पंहिंजनि खे बि कोन था खाराए सघूं हाणे एॾा सारा ॿार वठी आया बल्कि मूंखे ॾिसी पंहिंजे घर जा दरवाज़ा बंदि कंदा हुआ जॾहिं मुंहिंजी अम्मा मूंखे छॾे वई न तॾहिं मूं सम्झो मुंहिंजी दुनिया ख़तमु थी वई सभु कुझु ख़तमु पोइ वरी हिननि ॿारनि ते अखियूं पटियमि ॾिठमि हिननि ॿारनि जेतिरनि ॿारनि जी आऊं मां आहियां मूंखे हिननि सां गॾु गुज़ारणी आहे बसि इहे नंबर मुंहिंजी अम्मा जा मूंखां कॾहिं कोन गुज़ारा ऐं अचानक ईअं बीमारी बि कोन हुई अचानक खिलंदे खिलंदे वई मूंखे चयईं त मुंहिंजनि ॿारनि जी रज़ा फारत हुजनि आउं डॉक्टर खे ॾेखारे अचां थी जेकॾहिं आउं मरी वञा त मुंहिंजनि खे अकेलो न छॾिजो इहा कॾहिं कोन लफ़्ज़ न आहे ऐं अम्मा सुठियूं दोस्तूं हुयूंसीं मां दिन वारो जो असांजो हुयो कोन मुंहिंजी अम्मा जेतिरो पंहिंजे पुटनि खे बि दुख सुख कोन ॿुधाईंदी जेको मूंसां शेयर कंदी हुई असां हिकिड़ो ईअं सुठियूं सहेलियूं थी गुज़ारियोसीं पर मां वरी मां हूंदी आहे अलाह न करे छॾियो कोई यतीम थिए। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेकॾहिं हाणे बि हुकूमत ऐं समाज जा ज़मीर जागी पवनि त उन यतीम ऐं गुलनि जननि ॿारनि लाइ फंड्स सहूलियतूं इदारती सरपरस्ती ऐं मुस्तक़िल बुनियादनि ते मदद मुहैया करे सघनि था छो त यतीम ॿार रुगो कंहिंजो ज़ाती मसइलो न हूंदो आहे पर समूरी क़ौम जी ज़िमेवारी हूंदा आहिनि। जेकॾहिं रज़िया सहतो जहिड़ियुनि हिमत वारनि औरतुनि जी वाहड़ न कई वई त ईअं सम्झो त असां सिर्फ़ु इंसान न पर इंसानियत जे ज़मीर खे बि विसारे चुका आहियूं।